बड़े बंगले खां असांजो प्यारो दोस्त आसफ खोसो जिन असांखे ही कुछ सिटूं मोकिले ॾिनियूं आहिनि। हा, असीं स्कूल में गॾु पढ़ंदा हुआसीं। आउं आसफ खोसो ऐं मुंहिंजा दोस्त ही आहिनि जिन जा नाला ही आहिनि सूरज कुमार, आसफ लेगारी ऐं फराज़ लेगारी। असीं स्कूल में गॾु पढ़ंदा हुआसीं। हिकिड़े बेंच ते सभु दोस्त गॾु वेंदा हुआसीं ऐं हिक ॿिए सां मज़ाक ऐं खिलबोग कंदे वक़्तु गुज़री वेंदो हो। पूरा 5 साल हिकिड़े स्कूल में पढ़ियासीं। पढ़ंदे ऐं खिलबोग कंदे कंदे अलाए कीअं 5 साल गुज़री विया, को पतो ई न पियो। ईअं जल्दी वक़्तु गुज़री वियो। बसि हाणे असां वटि उहे यादगिरियूं रहियूं हिन वीरान दिलि में। सुहिणा साईं, उहो टाइम न रहियो। जल्दी असां मैट्रिक जा पेपर ॾिना ऐं मैट्रिक जा सभु पेपर ॾेई स्कूल मां अलविदाई कईसीं। पोइ वरी मातली डिग्री कॉलेज में दाख़िला वरितीसीं। उते बि पढ़ंदे ऐं मज़ाक कंदे कंदे रिसेस जे टाइम असांजी हिकु प्यारी पार्टी रखियलु हुई ऐं अल मुर्तज़ा ते वियासीं। बिरयानियूं खाधियूंसीं, चांहियूं पीतियूंसीं। पोइ वरी साॻे स्कूल डिग्री कॉलेज में वियासीं। ईअं पढ़ंदे घुमंदे फिरंदे अलाए कीअं उहे 2 साल बि गुज़री विया, का ख़बर न पई। अचानक पेपर पंहिंजी मंज़िल ते लड़ी आया ऐं ओचिते असां उहे पेपर ॾिना। पेपर ॾेई इंटर पास कयोसीं। असांखे कहिड़ी ख़बर वक़्तु ईअं तेज़ी सां गुज़रंदो ईंदो। 5 साल हाई स्कूल फलकारां जा बि गुज़री विया ऐं 2 साल डिग्री कॉलेज मातली जा बि गुज़री विया। बाक़ी असां दोस्तनि वटि स्कूल जूं सिर्फ़ु उहे यादगिरियूं रहियूं। हा, यादगिरियूं संभाल कम ईंदई।